जी बिल्कुल इन वक्त असीं SSP ऑफिस जे ॿाहिरियां शहीद बचल गुंजो जो लाश रखी एहतजाज करे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके ज़िले जी बिल्कुल इन वक्त असीं SSP ऑफिस घोटकी जे ॿाहिरियां शहीद सहाफ़ी बचल गुंजो जो लाश रखी एहतजाज करे रहिया आहियूं। घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि जा जेके सहाफ़ी आहिनि उहे हिते पहुतल आहिनि। एहतजाजी धरणो ॾिनो पियो वञे। हिन वक़्तु शहीद बचल गुंजो जो भाउ सचल गुंजो असां सां मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं हुन खां तफ़सील मालूम कयूं त बचल गुंजो ते हमिलो कहिड़े वक़्तु थियो, कंहिं हमिलो कयो ऐं हिन वक़्तु पुलिस जी कारकर्दगी छा आहे ऐं पुलिस छा थी चवे। अदा पहिरीं त तव्हां सां ताज़ियत कजे थी त शहीद बचल गुंजो खे ज़ालमन शहीद करे छॾियो। इहो वाक़े जे हवाले सां ॿुधाइजो त कहिड़ी महिल पेश आयो। सुबुह जो 7 बजे तव्हांखे कीअं ख़बर लॻी? असांजे ॿार ॻाल्हि वियाल हुआसीं, पोइ दाग ते भॼी आया। ॿियनि माण्हुनि खे ॿुधायूं, पोइ फ़ोन आई, असां वियासीं। घर खे बि सवलो हो। घणियूं गोलियूं लॻल आहिनि? 20 गोलियूं लॻियूं। 20 गोलियूं लॻल आहिनि। तव्हां वियो त शहीद थियल हो? हा, शहीद थिया। कहिड़ा जवाबदार आहिनि? कंहिं क़तलु कयो आहे? इहे अदरमान जा आहिनि, यासीन आहे, खोड़ आहिनि माण्हू। हाणे तव्हां पोस्टमार्टम करायो अदा जो? हा, पोस्टमार्टम। पुलिस छा चवे थी? पुलिस ई आसरा ॾिए थी। ॾिसो 3 ॾींहंनि में असां गिरफ़्तार कंदासीं, पर आहे आसरनि में। अदा शहीद खे अॻु में बि त धमकियूं मिलंदियूं न? अॻु में बि एतिरा दफ़ा हुन ते फायरिंग थी, पुलिस छा कयो? हमला थिया, पुलिस कुझु कोन कयो, कुझु कोन कयो। इहो शहीद बचल गुंजो SP वटि, DIG वटि, अलाए किथे किथे भॻो, हुनखे तहफ़ुज़ फराहम कयो? कुझु कोन थियो। पोइ साॻी पुलिस आहे, हाणे कुझु कोन थियो। आसरा आहिनि। केतिरे अरसे खां सहाफ़त करे पियो? खोड़ टाइम थी वियो, घणो टाइम थी वियो। घणा ॿार आहिनि शहीद खे? 5 ॿार। 5 ॿार। वॾो औलाद केतिरी आहे? यही था 14 सालनि। उहा अॼु गॾु हुई हुन सां? हा, अॼु ॻाल्हि हुई।